असीं किया करे आहियूं, असांजो ज़ोर आहे ठलो गले ते एते ज़ोर आहे मुले खे सेवइयूं ॾींदे चवंदो अल्लाह आमीन, बिना सेवइयुनि जे चएसि अबाए ख़त्म ॾे जो पिणे ॼाणे ख़ुदा ॼाणे मुंहिंजो हुन में छा वञे। कंदा नी कोन कंदा? हाँ हे मुला चवंदा नी मोली अब्दुल वाहबी आहे, मैं वक़्तु वराणी कोन कंदो आहे। वक़्तु वराणी छा, मैयत मरी वेंदो आहे पोयां क़ुर लॻाईंदा आहिनि, पोइ गुनाह कंदा आहिनि, उनजा गुनाह जेके आहिनि सभु क़ुर ते रखंदा आहिनि। सगीरा कबीरा नंढा वॾा ख़ुदा जा ॿाननि जा सभु उन वॾेरे तां गुनाह लाहे मुलम फ़क़ति 100 रुपया वठी कुल्ले ते खणी पुलिसरा तां मटा बेश्त में छॾे पोइ वरी अची कांदी थींदो आहे। इहो सौदो महांगो आहे, ॻाल्हायो। हाँ ॿुधायो सौदो महांगो आहे या सवलो आहे, सस्तो आहे या कोन्हे? हाँ हमेशा गुनाह जी कई पछाड़ी में 100 रुपयनि में सभु माफ़ी जेका असां हुनखे मिली वञे। जेकॾहिं नथा करियूं चवंदा मैं फिरियल आहिनि, अॻे वॾा कोन हुआ उहे जे वक़्तु वराणी कंदा। मूं चयो त न वॾेरे गुनाह कया आहिनि, न नुमाज़ पढ़ी, न रोज़ो रखई, न हज कई, ग़रीबनि खे पुराई, इन जा 110 में पुराई अञा ताईं जेलनि में सड़ी रहिया आहिनि। आख़िर मुले खां मूं पुछियो गुनाह कई आहे, इहे गुनाह विया केॾा? इहे तो कया या क़ुर ते रखे? कंहिंखे रखणा आहे इहे गुनाह? चई मौलवी साहब तूं त कोई चरियो आहीं। मूं चयो कि पछाड़ी में मौत सम्झ न, गुनाह माफ़ थियनि या न थियनि भले वञी पादर खाए, मूं त पछाड़ी में 100 रुपयनि जो धक न ॻणी करियो आहे। बाक़ी वरी जीअरो थी उथी को मूंखां पुछंदो त 100 रुपया वरिते मूंखे बेश्त में कोन पहुचाए, मूंखां पुछंदो त कोन जो आउं वरी हाणे ख़ुदा ॼाणे बानू ॼाणे भले पुलिस रात तां तरक़ी पए, मुंहिंजो छा वञे। चई मुंहिंजो कोन्हे का मसालो ई कोन्हे, पाण पछाड़ी वारो धको इहे सभु असांजा धक थिए, इन्हनि सां ख़ुदा कोन मिलंदा। हिकिड़ा मुला हूंदा शीशा रखियो वेठा हूंदा, हिकिड़ो तेल जो शीशो, ॿियो पाणी जो शीशो, 1.25 लख सलातनि वारो शीशो, 2.25 लखनि सलातनि वारो शीशो, ही वरी यासीन ऐं आयतुल कुर्सी वारो तेल, ही कामणनि कढणनि जो तेल, सभु ठॻीअ जा ठा अथई। जेका शीशो थो पढ़ाई शीशो सम्झ न, सो शीशो पढ़े थो या न, पर छा वठंदो आहे 5 रुपया। जेका शीशो पढ़ाई ते चओ मुंहिंजा बच्चा मौलवी साहब बुख में पिया आहिनि, तो अॼु मस्जिद मां चंदो इलाही कयो आहे, 10 रुपया ॾे त 2 सेरा 3 वठणु ईंदो? सवाल ई पैदा कोन थो थिए न। सम्झ तोखे बि कंहिं मुले हथ गंढिया हूंदा, पर मुंहिंजे ख़्याल में कुझु पैसे ॾियण जे लाइ त को सवाल ई पैदा कोन थो थिए त को पैसो ॾे। बाक़ी शीशो पढ़ी ॾींदो, हाणे शीशो तो तुंहिंजो मर्ज़ छॾाए, शीशो मर्ज़ पियो छॾाए। हाणे तुंहिंजो नज़र शीशे में त साईं कॾहिं पीणो हणी वांदो थो थिए, साईं जो नज़र खीसे में त कढे थो 10 रुपया कढे। ॿई मोहताज आहियो या कोन आहियो? हू बि मोहताज ही बि मोहताज। हाणे मोहताज कहिड़ी ज़रूरत पूरी कंदो? हाणे इहो शीशो कहिड़ियूं पुलिस रातूं उकारींदो? इहे अजीब ॻाल्हियूं हूंदियूं। अहिड़ा तावीज़ लिखियो वेठा आहिनि, हीअ कामणनि कढण जो तावीज़। वरी मुक़ाम में वेंदा चवंदा ॾिस गुडी में तव्हां कामण कंडा लॻा पिया, पिणे मरण वारो पर मुआरे तावीज़ हुनखे बचायो। हिकिड़ा जिन्ननि सां ॻाल्हाइण वारा, उघाड़नि पेरनि वारा फ़क़ीर सभु वेंदा हरामी आहिनि, ठॻिया ट्रा सभु बदमाश। इनखे अगरि मुंहिंजी हुकूमत हुजे पूरे हिकिड़ो ॾींहुं हिननि खे सभु हिननि जा कामण ॿाहिरि कढा, सभु ठॻी जा ठा। हिकिड़नि वरी 3 खाना ठाराए छॾिया आहिनि, हेठि बंगलो आहे सम्झ न, हाउस लॻा पिया आहिनि, हेठि 3 खानूं, मथे मुरीदनि जे बैत खानूं, हेठि वरी औरतुनि जो बैत खानूं। औरतुनि सां वरी पीरी मुरीदी हेठि थींदी आहे, मर्दनि सां मथे थींदी आहे। बिना को शर्म आहे अव्हांखे? बुखारी शरीफ़ में हदीस आहे, वल्लाहि मां मसत यदो रसूलिल्लाह यद इमरतन कतो। 23 सालनि जे अंदरि नबी साईं जो हथ मुबारक कॾहिं कंहिं धारी औरत जे हथ खे न लॻो, जेको उम्मत जो पे 1,24,000 नबियुनि जो सरदार, उन जॾहिं कंहिं उम्मत यानी खे हीअं बि हथ न कयो त तूं अंदरि वियो कुंड में कहिड़ी बेहत थो करी ज़ाल सां हलनि पिया। हिकिड़ा वरी वॾियूं गंदियूं खणी पिया हलनि, आसमान ते उॾामनि पिया। मूं चयो हे त पोइ ज़मीन जा फ़रिश्ता ई कोन थिया, हे त रूसी राकेट अची थिया ॿियो छा, उॾामण जे लाइ तयार आहिनि, मथे पिया हलनि। हिकिड़ा मीज़ाइल ऐं बम थियो पिया हलनि, वॾा ख़ुदा खे हीअं पहुचण वारा। कहिड़ियूं ठॻी आहे, ख़ुदा खे पहुचण जे लाइ क़ुर वारो रस्तो मौजूदु आहे। इहे ई ॾाढी कूड़ लही मुछूं वॾियूं आहिनि, राति जो तड़पी किरी पोइ मालिक कॾहिं बि ना उमेद कोन कनि।